जाती वेझो ॻोठ हाजी हारून तईम जे रहवासी याकूब तईम, बशीर तईम, नज़ीर तईम ऐवान साफ़त जाती में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, हाजी याकूब तईम असांजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजा सभई मसइला फ़ैसिलनि ज़रिए हल थियण बावजूदु बि हाजी याकूब तईम प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए असां ते ग़लति इल्ज़ाम हणंदे चयो त असां हिननि खे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं त ख़ुदा गवाह आहे हिन जी ॻाल्हि में का बि सदाकत नाहे। याकूब तईम ऐं नज़ीर तईम साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त असां SSP सुजावल DC सुजावल खां मुतालबो कयूं था त नाली हाजी याकूब तईम वलद हाजी कासिम तईम असांखे हिरासा करणु, असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। असां DC सुजावल SSP सुजावल समेत वस वारनि खां मुतालबो कयूं था ख़िलाफ़ जांच कराए कूड़ा इल्ज़ाम हणंदड़ हाजी कासिम तईम ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़, जाती। बशीर अहमद पुट उस्मान तईम, मुंहिंजो भाउ आहे याकूब। ये हाजी याकूब असांखे कॉन्फ्रेंस कई आहे, इहा ग़लति कई आहे ऐं असांखे का बि ख़बर न आहे, न असां मथां विड़िया आहियूं, न ॿियो हीअ असां ते ग़लति इल्ज़ाम हणी रहियो आहे। त महिरबानी करे EC ते असांजी इल्ज़ाम हणी रहियो आहे, को बि मसइलो हुन ॻाल्हि जो कोन्हे। पाण असांजी अपील आहे SC खे, SP साहिब खे, त इहा अपील आहे SC जे खे त इहा असां पाण अदालत कई वञे। असां ज़ातार माण्हू असांखे बदनाम कयो वञे त इन ते असां ते अदालत कई वञे।